सिंधु दरिया ते समूरा कैनाल नामंजूर नामंजूर पगार के अर्ज रखदुम सलाम सिंध जे चैनल जे यो चवंदा नंढड़ा बचड़ा आहिनि इहे मरी वेंदा ॿियो त कुझु बचंदो ई कुझु कोन। अच्छा असां मां बलूचिस्तान को आहियां और जेको असांजो जेको बलूचिस्तान आहे उहो अस्सलाम वालेकुम दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बाज़ार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध फेसबुक पेज ऐं असांजो यूट्यूब चैनल। दोस्तों सिंधु ते धाड़ो जेको आहे न सिंधु दरिया ते कैनाल ठहनि पिया, ईअं सम्झो असांजी सिंधु ते धाड़ो लॻे पियो। सो हिन हवाले सां असांजा जेके बि कॉन्टेंट क्रिएटर आहिनि सो हिननि पंहिंजा जेके आहिनि पैनाफ्लिक्स हथ में रखिया आहिनि ऐं सलाम सिंध न्यूज़ सलाम सिंध फेसबुक पेज यूट्यूब चैनल जी पूरी टीम तरफ़ां ही सभु जेके बि दोस्त कॉन्टेंट क्रिएटर आहिनि सिंधी सो हिननि तरफ़ां सिंधु ते समूरा कैनाल नामंजूर जा जेके पैनाफ्लिक्स पंहिंजे हथ में रखिया आहिनि सो हिननि सां तव्हांखे मिल रहिया थो ऐं सभिनीनि सां तव्हांखे कचहरी बि करायां। सिंधु दरिया ते समूरा कैनाल नामंजूर नामंजूर सिंधु दरिया ते समूरा कैनाल नामंजूर नामंजूर सिंध सां जा ही कॉन्टेंट क्रिएटर अब्दुल लतीफ़ माहर साहब ये ॾिसी सघो था। सिंधु ते धाड़ो नामंजूर, सिंधु ते कैनाल समूरा नामंजूर। अब्दुल लतीफ़ माहर साहब छा चवंदा हुए साईं तव्हां? मां साईं इहो चवंदुमि त सिंधु दरिया ते जेके कैनाल कढनि था पिया ऐं मां अपील कंदुमि सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे इन धाड़ो नामंजूर आहे असांखे ऐं महिरबानी करेनि इन ते एक्शन करेनि। साईं हाणे ॻाल्हि आहे ईअं त साईं पाण साईं मुराद अली शाह साहब पाण साईं सिंध जा आहिनि, आसिफ अली ज़रदारी पाण सिंधी आहिनि माशाल्लाह। एॾो वॾो सिंध ते जेको धाड़ो पिया हणनि इहो कीअं हिननि मंज़ूरु कयो? आसिफ ज़रदारी साहब पाण इहो सिग्नेचर कीअं हयो? इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हे ॾिसी सघो था असांखे इहो सिंधु दरिया ते जेको धाड़ो आहे हीअ जेको कैनाल आहे असांखे मंज़ूरु न आहे। समूरा बल्कि जेके कैनाल असांखे बिल्कुलु नामंज़ूर आहे ऐं बंजर ज़मीन न आहिनि करणियूं, सिंध खे बंजर न आहे करणो। बिल्कुलु हिते असांजो कॉन्टेंट क्रिएटर छोटू व्लॉग बि गॾु आहे। छोटू छा चवंदा आहिनि? बिल्कुलु अदा सिंधु दरिया ते जेके बि समूरा कैनाल आहिनि असांखे नामंज़ूर आहिनि। धाड़ो नामंज़ूर आहे कैनाल न कढण हिते भूरू बि गॾु आहे ॻोठाणो। छा चवंदा आहिनि इहो भूरू तूं? सिंधु कैनाल ते नामंजूर नामंजूर। ऐं फरीद तूं छा चवंदा आहिनि? सिंधु दरिया ते जेके बि कैनाल आहिनि उहे असांखे नामंज़ूर नामंज़ूर आहे। सो दोस्तों असांखे इहे कैनाल मंज़ूर न आहिनि। हिते असां सां गॾु डेरा मुराद जमाली खां आयल असांजो प्यारो दोस्त आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे। साईं तव्हां छा चवंदा हुआ असांजी सिंध ते जेको धाड़ो लॻे पियो ज़ोर सां सिंधु दरिया ते कैनाल ठहनि पिया, हिन हवाले सां छा चवंदा हुआ? साईं बेसिकली मां बलूचिस्तान को आहियां और जेको असांजो जेको बलूचिस्तान आहे उहो नसीराबाद जेको आहे डिवीज़न उहो ग्रीन बेल्ट आहे। सही। इन जो पाणी जेको आहे सिंधु दरिया खां अचे थो। सही। असांखे बि बिल्कुलु इहो सिंधु दरिया ते जेको धाड़ो आहे नामंज़ूर आहे साईं। सही। अगरि इहो दरिया ते जेका बि कैनाल ठहिया त कोई बि असांखे हिकु कतरो छा आहे उहो बि नसीब कोन थींदो ऐं जेकी ज़मीन बंजर थी वेंदा, सारी ज़मीन बंजर थींदी साईं। हिते मामो बि समूरा कैनाल हिते असां मामो बि गॾु आहे। मामा छा चवंदे साईं आसिफ ज़रदारी साहब खे? छा तूं इहो? साईं असां इहो चवंदासीं नंढड़ा बचड़ा आहिनि इहे मरी वेंदा ॿियो त कुझु बचंदो ई कुझु कोन। अच्छा असां मरी वेंदा नंढड़ा बचड़ा ई असांजा जेको पोइलो जेको मसइलो उहो सॼा जेके आहिनि पूरा थी वेंदा बसि। अच्छा हा मामे साईं इहो ई मामे चवणु आहे त सिंधु दरिया ते जेके कैनाल ठहनि पिया समूरा उहे नामंज़ूर आहिनि। हिते नंढड़ो काशिफ बि गॾु आहे। काशिफ तूं छा चवंदे? कैनाल नामंज़ूर? हाँ। सो ही नंढड़ा नंढड़ा ॿार बि चवनि था ईंदड़ वक़्तु हिननि जो आहे। सो ही ॾिसी सघो था नंढड़ा ॿार बि इहे पैनाफ्लिक्स जेके झलियूं बीठा आहिनि। सिंधु दरिया ते समूरा कैनाल सो हिते गॾु हुआसीं ऐं असांजो हिकु इहो ई मुतालबो आहे त जेके कैनाल ठहनि पिया इहो कमु उते जो उते रोकियो वञे ऐं सिंधु दरिया ते जेके बि कैनाल ठहनि था इहे असांखे बिल्कुलु बि मंज़ूर न आहिनि। असांजे सिंध जा जेके वकील बिरादरी असांजा दोस्त आहिनि उहे जाॻियल आहिनि, सिंधी अवाम जाॻियल आहे ऐं जेके जेके इदारा आहिनि उन्हनि सिंध में रहंदड़ उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त तव्हां सभु उथो पंहिंजे हक़नि जे लाइ। हीअ सभिनीनि जो हक़ु आहे, ठीकु आहे न? उन में सिंध पुलिस जा जवान हुजनि, ॿिया हुजनि, जेके बि हुजनि, तव्हां सभिनीनि खे तव्हांखे जाॻणो आहे। हिते सियासत न आहे करिणो। हाणे साईं मुराद अली शाह पाण ॿ दफ़ा चयो आहे त के बि कैनाल कोन था ठहनि, के बि कैनाल कोन था ठहनि। ईअं हिकिड़ी चवणी हुई ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जे लाइ त ज़ुल्फ़कार भुट्टो साहब खे फांसी कोन थी अचे। आख़िर ज़ुल्फ़कार भुट्टो साहब खे असांजे सिंध जे हीरो खे फांसी ॾेई छॾियऊं। हाणे उहे कैनालनि जो जेको मसइलो आहे उहो साॻियो ई आहे त चई साईं कैनाल कोन था ठहनि, कैनाल कोन था ठहनि। हाणे उहे साॻी कैनाल ठहनि पिया ऐं लतीफ़ वरी तव्हां छा चवंदा? मां साईं इहो चवंदुमि पंहिंजो पीर साईं पगार खे अर्ज़ु रखदुमि सलाम सिंध जे चैनल जे पंहिंजो ताउन सां गुरू त
त पंहिंजो हुर जमायत खे अॻे कढनि ऐं पंहिंजो सिंध खे बचाइनि। असांजो सूर्या बादशाह जेके सिंध जे लाइ क़ुर्बानी ॾिनी ऐं पाकिस्तान लाइ जेकी क़ुर्बानी ॾिनी ऐं जेको आहे असां ॾिसंदा आहियूं ऐं ॾिसूं बि था, असांजा वॾा बि ॿुधाईंदा अचनि था पिया त माना सिंध जे हुरनि जेकी माना ॾिनी सॼी तकलीफ़ सही सिंध जे लाइ क़ुर्बानी ॾिनी सिंध जे लाइ सही। ऐं असां पीर साईं पघारे खे अर्ज़ु कयूं था त पंहिंजी हुर जमायत खे कढनि ऐं इहो जेको कैनाल नामंज़ूर आहे इन खे माना मुकमल कनि। सही बिल्कुलु। ऐं पीर साहिब खे मां बि अर्ज़ु रखंदुसि ऐं लतीफ़ साहिबु हिकु वॾी ॻाल्हि करे छॾी। पीर साहिब सुमैत ॿिया जेके बि सैयद बिरादरी जा आहिनि, जेके दरगाहूं आहिनि, गादी नशीन आहिनि, उन्हनि सभिनीनि खे बि उथणु खपे त ख़ुदा हाणे तव्हां जाॻो। पीर साहिब त हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, पीर साहिब खे त जाॻणु खपे। पीर साहिबु उथे, पीर साहिबु पघारे खे गुज़ारिश आहे त पंहिंजे हुरनि खे ॿाहिरि कढे ऐं जेके इहे कैनाल ठहनि था उहे कैनाल बिल्कुलु असांखे नामंज़ूर आहिनि। सो हीअ नंढड़ा नंढड़ा ॿार ऐं वॾा ही तव्हां ॾिसी सघो था। हिकु दफ़ो ॿीहर जेको नारो इहो ई लॻे, सिंधू दरिया ते कैनाल सो हिते असां सां गॾु हे सभु दोस्त हुआ ऐं अॼु जो वीडियो जो सिर्फ़ु ठाहिण जो इहो ई मक़सदु आहे त असांखे सिंधू दरिया ते जेके कैनाल आहिनि उहे नामंज़ूर आहिनि। उमेद त हीअ जेको अॼु जो वीडियो आहे उहो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। सलाम सिंध तरफ़ां असांखे, सलाम सिंध जी पूरी टीम, हे ॾिसी सघो था सिंधू ते समूरा कैनाल नामंज़ूर। सलाम सिंध असांजी जेकी टीम आहे, सलाम सिंध न्यूज़, सलाम सिंध यूट्यूब चैनल, सलाम सिंध फेसबुक पेज, असांखे जेके बि इहे कैनाल ठहनि था असांखे ही मंज़ूर कोन्हनि। असां इहे कैनाल ठहण कॾहिं बि कोन ॾींदासीं। असांखे नंढा ॿार हुजनि, वॾा हुजनि, असांखे अगरि रोडनि ते निकिरणो पियो त असां रोडनि ते बि निकिरंदासीं। सो पंहिंजे दोस्त तारिक बाज़ार खे ॾींदा इजाज़त। जिते बि हुजो ख़ुशि हुजो। अल्लाह हाफ़िज़। वॾी महिरबानी।